काज़ी अहमद जे निजी स्कूल के मालिक के पुलिस घरेलू मुलाजिम औरत से मुबैना ज्यादती करण के इल्ज़ाम हेठ गिरफ्तार करे वरतो। SS न्यूज़ के रिपोर्टर जावेद अली सियाल मूजिब गोठ नर्सरी की रहवासी घरेलू मुलाजिम औरत 18 वरियन की अफशा चौहान काज़ी अहमद पुलिस थाने ते पहुंची पान से थींदड़ मुबैना ज्यादती जो इल्ज़ाम हणंदे दाहियो त घर के मालिक सफ़ाराई खेसि ज़बरदस्ती जिनसी हवस जो निशानो बणायो है। अहिड़ी दाह बाद पुलिस मुबैना ज्यादती के इल्ज़ाम हेठ आयल निजी स्कूल के मालिक सफ़ाराई के गिरफ्तार करे लॉकअप करे छड़ियो। हुन मुबैना ज्यादती जो शिकार थियल नारी जो मेडिकल चेकअप पिण करायो वियो आहे। पुलिस नारी की फरियाद ते जवाबदार सफ़ाराई मथा अहिड़ो केस पिण दाख़िल करे वरतो आहे। फरियादी नारी केस में मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त काफ़ी वक्त खां हुअ संदसि घर में मुलाजिम तौर कम कंदी आहे। हू खेसि तंग कंदो रहियो पर गुज़िरियल ॾींहुं जवाबदार ज़बरदस्ती जिनसी ॾाढ कयो आहे ऐं ख़ामोश रहण जूं धमकियूं ॾिनियूं। ॿिए तरफ़ जवाबदार आसिफ़ आराई चयो त ज्यादती जो इल्ज़ाम कूड़ो आहे, जांच करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।